नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत संझा सैयद अल्लाह से हेडलाइन करो। क़ौमी इक़्तिसादी सर्वे अॼु जारी कयो वेंदो। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल प्रेस कॉन्फ्रेंस में इक़्तिसादी सर्वे पेश कंदो। इक़्तिसादी सर्वे में हलंदड़ साल जे 11 महीननि जी मुआशी कारकर्दगी पेश कई वेंदी। इक़्तिसादी सर्वे 2021-22 में GDP, ज़राइत ख़िदमत ऐं सनत शोबे में हदफ़ हासिल कया विया। महांगाई, करंट अकाउंट, वापारी खसारो ऐं रवानगी वापार जा हदफ़ हासिल न थिया। सीड़पकारी समेत कपह ऐं कणिक जी पैदावार जा हदफ़ हासिल न थी सघिया। ईंदड़ माली साल 2022-23 जे 9,000 अरब रुपयनि जी बजट सुभाणे पेश कई वेंदी। इक़्तिसादी तरक़ी जो हदफ़ 5% मुक़रर। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल सुभाणे शाम बजट पेश कंदो। पार्लियामेंट जो गडियल इजलास अॼु शाम थींदो। नैब तरमीमी ऐं इलेक्शन एक्ट बिल पेश कया वेंदा। इजलास में ॿिन्ही बिलनि जे मंज़ूर थियण जा इम्कान। इलेक्शन एक्ट जी मंज़ूरी सां समुंड पार पाकिस्तानी वोट चेक खां महरूम थी वेंदा। सदर ॿिन्ही बिलनि ते एतिराज़ वारींदे वापसि करे छॾिया हुआ। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त तरमीमी ते शाह महमूद कुरैशी चयो आहे त तजवीज़ दुरुस्त न आहिनि, पर इमरान खान न मञी रहियो आहे। नैब तरमीमुनि बाबति गुज़िरियल हुकूमत असांखे पाण आच कई हुई ऐं ॻाल्हियुनि लाइ घुरायो हो। PTI बाद में तजवीज़ुनि खे मीडिया में संदनि ख़िलाफ़ इस्तेमालु करणु शुरू कयो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में एवन फील्ड रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ अपीलुनि जी ॿुधणी अॼु थींदी। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर अदालत में पेश थींदा। जस्टिस आमिर फारूक ऐं मोहसिन अख्तर कियानी केस जी ॿुधणी कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे मुल्क में लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणण लाइ तवानाई वारी वज़ारत जे अमलदारनि जी ब्रीफिंग। वज़ीर आज़म मुल्क में बिजली जी पहुच ऐं खपत बाबति तफ़सील मालूम कया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चवे थो लोड शेडिंग जे ख़ात्मे लाइ गॾिजी कमु करणो आहे। अवाम जी ॾुखियाईनि खे घटि करणु घुरिजे। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त मुल्क में बिजली जो बहरान शिदत सां इख़्तियार करे वियो आहे। हुकूमत तवानाई बहरान ते ज़ाब्तो आणण लाइ कोशिशूं करे रही आहे। वफ़ाक़ खे दरख़्वास्त आहे त थरकोल मनसूबे खे CPEC में शामिल कयो वञे। नैब खे ख़त्म करे मामला अॻिते वधाए वञनि। सुभाणे नैब जे अॻूणे चेयरमैन जो हिसाब थींदो। 4 साल करप्शन ऐं नाअहली सबबि मुल्क खे नुक़सानु पहुतो। नैब जी हक़ीक़त इहा आहे त उन्हनि जे केसनि में कुझु बि नाहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खक़ान अब्बासी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। इमरान ख़ान मुल्क लाइ को बि असराइतो कमु नाहे कयो। हुकूमत पेट्रोलियम शयुनि ते को बि टैक्स न वठी रही आहे। कोशिश आहे त बिजली जी लोड शेडिंग ते ज़ाब्तो अचे। खोड़ावे जो ॻोठ कलरी में DSP गंबट जी अॻवाणी में 8 थाणनि जी पुलिस जो कड़ो। सर्च ऑपरेशन जारी। 6 ॾींहं अॻु कलेरी बिरादरी जे हथियारबंदनि जे फायरिंग में 2 एहलकार शहीद थिया हुआ। वाक़िए जो केस SHO जी फ़रियाद ते कलेरी बिरादरी जे 2 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो पियो हो। जेकबाबाद में पुलिस कार्रवाई करे तेल सप्लाई कंदड़ टैंकर मां वॾे मिक़दार में चर्स हथ करे वरितो। पुलिस कार्रवाई दौरान टैंकर जे ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। बख्शापुर वेझो ॻोठ गुल मोहम्मद गोलो में घरू तकरार तां जवाबदार पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। जवाबदार राशिद गोलो पंहिंजी ज़ाल मुस्मात जीवा खातून खे घुटा ॾेई क़तल कयो।
संजर चांग वेझो शाख जे किनारे रांदि कंदे पेर तिरकण सबबि 3 सालनि जो नीगर बुरी फौत लाइ खे वासन पुलिस जी मदद सां ॻोल्हा बाद नीगर जो लाश कटरा अस्पताल पहुचायो। दोदापुर में क़त्ल थियल बंगलाणी बिरादरी जी औरत समेत 2 ॼणनि जे क़त्ल जो केस 16 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल। गुज़िरियल ॾींहुं चोरी जे मामले तां झड़े दौरान बंगलाणी बिरादरी जा औरत समेत 2 ॼणा क़त्ल ऐं ॾाहणी बिरादरी जा 2 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ।